करियो, हर वक्त खुदा के याद करियो, उनके प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम के याद करियो। तो अचो तो गॾिजी इन घड़ी में महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में इस्तिग़ासो करियूं। तो असांखे हिकु ॾींहुं दुनिया में वञिणो आहे, असीं जॾहिं वञूं त महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जो साथ असां सां गॾु हुजे। या नबी तूं सार लह जा मां दुनिया मां थो वञा, आ कबर कारी अंधेरी नागे जित का रोशनी, आसरे तुई जे नबी मां अहिड़े घर ॾे थो वञा, आसरे तुई जे नबी मां अहिड़े घर ॾे थो वञा। और फरमाइनि था त इंसान जॾहिं इमाम गज़ाली अलैहि रहमा फरमाए तो जॾहिं उनखे तख़्ताए दार ते रखी करे गुस्ल ॾियण खां पोइ उनजी डोली खणी करे जॾहिं उनजा मिट माइट अज़ीज़ व अकारिब जॾहिं कब्रिस्तान जी तरफ़ खणी करे वेंदा आहिनि, अल्लाह ताला पंहिंजे बाने खे फरमाईंदो आहे, मुंहिंजा बाना तूं दुनिया जे अंदरि पंहिंजे चहिरे खे ठाहींदो हुए, पंहिंजे चहिरे खे ख़ूबसूरत रखण जी कोशिशि कंदो हुए, पर मुंहिंजी नज़र तुंहिंजे दिलि जी तरफ़ हूंदी हुई। तूं पंहिंजे चहिरे खे पंहिंजे जिस्म खे ख़ूबसूरत करण जी कोशिशि कंदो हुए, पर आऊं तुंहिंजे दिलि खे ॾिसंदो हुअसि। ऐं काश के बाना तूं पंहिंजो दिलि बि तूं दुरुस्त करे छॾी आहे। ऐं इंसान ऐं काश तूं पंहिंजो दिलि दुरुस्त करे छॾी आहे त जॾहिं तूं हिन दुनिया मां वेंदो, जीअं शेख सादी शिराज़ी रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमायो, इंसान जॾहिं हिन दुनिया में अचे थो, हू पाण रोए थो, हुनजा अज़ीज़ व अकारिब खिलनि था। फरमायो है इंसान दुनिया में अहिड़ो थी करे वञ जो तूं खिलंदो हुजे, तुंहिंजा अज़ीज़ व अकारिब रोईंदा हुजनि। हिन दुनिया में जॾहिं तोखे कब्रिस्तान जी तरफ़ मरण खां पोइ खणी वञनि, उन वक़्तु तोखे इहो ख़ौफ़ न हुजे त मुंहिंजी क़बर अंधेरी हूंदी, बल्कि मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नतनि जे सदके तुंहिंजी क़बर में जगमगाइण शुरू थी वेंदी। त जंहिं दुनिया में मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नतनि ते अमल कयो हूंदो, अल्लाह खे इंशाअल्लाह दुनिया में भी उजाला मिलदा आहिनि, जॾहिं मरंदो त क़बर में भी उजाला नसीब थींदा। त बुज़ुर्ग फरमाइनि था इंसान खे जॾहिं क़बर में रखियो थो वञे त उनजी जेका सिधी टंग आहे उनजी रान थोड़ी फड़फड़ाए थी, हू ख़ौफ़ ऐं वहशत जे आलम में हूंदो आहे। अचानक जॾहिं हू घबराइजी नज़र करे थो त उनखे का शइ नज़र थी अचे, हू पहिरीं घर वारनि खां जुदा, उनखां पोइ तंगो तारीख़ क़बर में जॾहिं दाख़िल थो थिए, ख़ौफ़ ऐं घबराहट जे आलम में उन शइ खां पुछे थो त तूं केरु आहीं, त उहा शइ जेका उनजी रान खे फड़फड़ाए थी, उहा चए थी आउं ॿियो केरु न बल्कि तुंहिंजो अमल आहियां, जेको तो दुनिया में कयो, इबादत कई, सुन्नतनि ते अमल कयो, क़ुरान जी तिलावत कई, अल्लाह जो ज़िक्र कयो, अल्लाह जी राह में ज़कात ॾिनी, हज कयो, सदको कयो, जेको बि नेक अमल कयो, अॼु तोसां गॾु आउं हिते आहियां। हू मुर्दो उन अमल खां तो पुछे त मुंहिंजा मिट माइट केॾां विया, मुंहिंजा माउ पीउ भेण भाइर दोस्त अज़ीज़ो अकारिब ज़ाल पुट औलाद केॾां विया, त उहो अमल चए थो त उहे सभु दुनिया में रहिजी विया, अॼु तोसां गॾु क़बर में आऊं आहियां। ख़ुदा रा अमल जी तरफ़ अचो, जेको असांखे अंधेरी क़ब्र अंदरि कमु ईंदो। शाइर थो चए, आ क़बर कारी अंधेरी नागे जित का रोशनी, आसरे तुझे नबी मां अहिड़े थो वञा, आसरे तुझे नबी मां अहिड़े दर ॾे थो वञा। रिवायतनि में अचे थो जॾहिं बानू क़बर जे अंदरि दाख़िल थो थिए तॾहिं रब बाने की पंहिंजूं नेमतूं गिणाइण शुरू थो करे, बाना ॿुधा छा दुनिया में मूं तोखे इज़त कोन ॾिनी, हू चए थो मौला ॾिनी, तोखे दौलत ॾिनी, मौला ॾिनी, तोखे मूं जवानी ॾिनी, मौला ॾिनी, तोखे मूं सिहत ॾिनी, मौला ॾिनी, तोखे मूं घर बार अज़ीज़ो अकारिब माइट औलाद ज़ाल सभु ॾिना, मौला ॾिना, पोइ आख़िर तोखे अहिड़ी कहिड़ी मजबूरी हुई, छा हो जो तूं मूंखां परे थी वे, तोखे कहिड़ी शइ मूंखां परे करे छॾियो। त उन वक़्तु बानू ख़ुदा जी बारगाह में अर्ज़ थो करे, मौला मूंखे माल दौलत ऐं दुनिया तोखां परे करे छॾियो, पर मालिक करीम अॼु उन दुनिया खे छॾे करे आउं तुंहिंजी रहमत जे साए मंझि आयो आहियां, अॼु मूंखे मुआफ़ फरमा, ऐं मुंहिंजा करीम रब मूंखे मुआफ़ फरमा, मुंहिंजी ख़ताउनि खे दरगुज़र फरमा, अॼु आउं तुंहिंजी रहमत जे साए में आहियां, मूंखे मुआफ़ फरमा। रब तो फरमाए, बाना उहो तूं उहे जेको मूंखे भुलिजी वे, आउं रब आहियां, आउं तोखे कोन भुलंदुसि। पोइ रब फ़रिश्तनि खे चए थो, ऐं फ़रिश्तो मुंहिंजो बानू अॼु पंहिंजे माउ पीउ भेण भाउ अज़ीज़ो अकारिब खे छॾे करे क़ब्र में आयो आहे,
अॼु हिन मंझि एतिरा महिरबान थी वञो जेतिरा महिरबान हिन जा माउ पीउ बि हिन मथे न हुया, जेतिरा महिरबान हिन जा माउ पीउ बि हिन मथे न हुया, एतिरा महिरबान थी वञो। ऐं रिसाला कुशैरिया जे अंदरि इमाम कुशैरी अलैहि रहमा फरमायो, अल्लाह ताला हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे वही फरमाई, ऐं दाऊद जेकॾहिं मुंहिंजा उहे बाना जेके मूंखां मोह फेरे करे वेठा आहिनि उन्हनि खे जेकॾहिं ख़बर पइजी वञे त आऊं रब उन्हनि जो कीअं इंतज़ारु पियो थो करियां, आऊं रब उन्हनि सां केतिरी मोहबत थो करियां, उन्हनि जे गुनाहनि खे माफ़ करणु मूंखे केतिरो पसंदि आहे, जेकॾहिं इहा ॻाल्हि मुंहिंजे उन्हनि ॿाननि खे ख़बर पए जेके मूंखां मोह फेरियो वेठा आहिनि त उहे मुंहिंजे शौक़ मंझि मरी वञनि ऐं हुननि जे जिस्म जा जोड़ मुंहिंजी मोहबत सां टुटी वञनि। ऐं उनखां पोइ फरमायो, दाऊद मुंहिंजी इहा मोहबत उन्हनि ॿाननि सां आहे जेको मूंखां मोह फेरियो वेठा आहिनि, जेके मूंॾां मोह करियो वेठा आहिनि उन्हनि सां केतिरी मोहबत हूंदी, जेके मूंॾां मोह करियो वेठा आहिनि उन्हनि सां मूंखे केतिरी मोहबत हूंदी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां दुआ कंदे फरमायो, अल्लाहुम्मा, सिर्फ़ु एतिरो फरमायो, रब फरमायो लब्बैक या मूसा। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हैरत में पइजी अची, या अल्लाह तूं मालिक थी तूं मूंखे लब्बैक पियो थो चईं, मुंहिंजी कहिड़ी औकात, आऊं छा आहियां? रब फरमाए, मूसा मुंहिंजो जेको बानू मूंखे मुंहिंजा रब ऐं मुंहिंजा अल्लाह करे सॾु थो करे ऐं पसंदि थो करियां त उनखे लब्बैक चई करे सॾु करियां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो, या अल्लाह इहा ख़ासियत इहा ख़ुसूसियत छा नेकोकार बाननि सां या तूं गुनाहगारनि खे बि ईअं सॾु कंदो आहीं? रब फरमाए, मूसा मुंहिंजो नेकोकार बानू मूंखे सॾु करे ऐं तॾहिं बि लब्बैक चवंदो आहियां, मूंखे गुनाहगार सॾु करे ऐं तॾहिं बि लब्बैक चवंदो आहियां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो, मौला तूं नेकोकारनि खे त लब्बैक चई थो, ॻाल्हि सम्झ में अचे थी, गुनाहगारनि खे लब्बैक छो थो चईं? रब फरमायो, मूसा नेकोकारनि खे उन्हनि जी नेकियनि जे करे आऊं बख़्शां, नेकोकारनि खे उन्हनि जी नेकियनि जे करे आऊं एहसान करियां, ऐं गुनाहगारनि खे जेकॾहिं आऊं छॾे ॾियां त मूंखां अलावा हुननि जो ॿियो आहे केरु? अल्लाह खां सिवा असांजो ॿियो आहे केरु? उहो ई त हिकिड़ो आसरो आहे, उहो ई त हिकिड़ो आसरो आहे जंहिंखे असीं दुनिया जे अंदरि बि सॾु था करियूं ऐं उमीद था करियूं त जॾहिं उन रब जी तरफ़ असीं लाड़ो कंदासीं, उन रब खे पुकारींदासीं, उन जे ज़िक्र में मशगूल थींदासीं, उन जे प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत ते अमल कंदासीं, इंशाअल्लाह ख़ुदा असांजी दुनिया बि चङी करे छॾींदो, आख़िरत बि चङी करे छॾींदो। त मुंहिंजा मिठड़ा इस्लामी भाइरो, दुनिया जी ज़िंदगी मुख़्तसर आहे, इंतिहाई मुख़्तसर। रिवायतनि में अचे थो त बरोदे क़यामत बानू जॾहिं ख़ुदा जी बारगाह में बीहंदो, रब उन खां सुवाल कंदो, बाना दुनिया में केतिरो अरसो हुए? हू चवंदो, मौला दुनिया में त बसि आऊं ईअं हो जो हिकिड़े महल जे दरवाज़े मां दाख़िल थियुसि ऐं ॿिए दरवाज़े मां ॿाहिरि निकिरी वियुसि, आऊं त रुॻो एतिरो अरसो हुउसि। रब फरमाईंदो, बाना तूं 60 साल दुनिया में ज़िंदा रहियो आई। उन वक़्तु बानू पंहिंजे मथे ते हथु रखंदो त 60 साल आऊं दुनिया में ज़िंदा रहियो आहियां, मूं इबादतूं छा कयूं आहिनि, मूं नेकियूं छा कयूं आहिनि, मुंहिंजा ज़िक्र किथे थियल आहिनि, मुंहिंजी क़ुरान जूं तिलावतूं किथे आहिनि? त मुंहिंजा मिठड़ा इस्लामी भाइरो, अॼु हिन मक़ाम ते बीह करे असांखे इबरत वठणु खपे। बुज़ुर्गान दीन फरमाइनि था, पहिरीं जॾहिं कंहिं इलाइक़े मंझि को जनाज़ो उथंदो हुयो, असीं जॾहिं माइटनि सां ताज़ियत करण लाइ वेंदा हुआसीं त परेशान थी वेंदा हुआसीं, समझ न ईंदो त आख़िर मैयत जो माइट आहे केरु? हर शख़्स पंहिंजे मुंहं ते कपिड़ो ॾेयो रोईंदो पियो। अॼु असांजे ॻोठनि मंझि, असांजे शहरनि मंझि जनाज़नि जा जनाज़ा खणी था वञनि, असांजे मथे ते लकीर तक नथी अचे, असांजी अखि मां इबरत जो लुड़क नथो निकिरे, असीं उन मौत मंझि नसीहत नथा खणूं। असांजे ॻोठनि मंझि पोड़नि जा बि जनाज़ा निकिता, जवाननि जा बि जनाज़ा निकिता, औरतुनि जा बि जनाज़ा निकिता, ॿारनि जा बि जनाज़ा निकिता। इहे सभु जनाज़ा असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठा, पर उनजे बावजूदि असांजूं मस्जिदूं वीरान लॻी पयूं आहिनि। उन जे बावजूदि असांजे घर मंझि क़ुरान मथे मिटी लॻी पई आहे, असीं उनखे साफ़ नथा करियूं। उन जे बावजूदि असांजी ज़िंदगी सुन्नतनि खां ख़ाली आहे। उन जे बावजूदि असीं ख़ुदा जे ज़िक्र जी तरफ़ नथा अचूं, बल्कि बदकिस्मती सां ही उहो दौर आहे, जनाज़ो मौजूदु हुजे ऐं उन वक़्तु बि इंसानु ख़ुराफ़ातनि जे अंदरि लॻो पियो हूंदो आहे। अहिड़ो दौर अची वियो आहे, असांजूं अखियूं बिल्कुलु बंदि थी वियूं आहिनि। रब क़ुरान में तो फरमाए, ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम, अल्लाह ताला हुननि जी ज़बाननि ते, हुननि जे कननि ते, हुननि जे दिलनि ते मोहर हणी छॾी आहे। हाणे भलाई जी ॻाल्हि जॾहिं हुनजे अॻियां थी कजे, हुननि मथे का असर नथी करे। ख़ुदा रा उन कैटेगरी खां निकिरो, उन कैटेगरी खां उन जॻह खां निकिरो। किथे ईअं न थिए जो असीं ईअं गफ़लत मंझि ज़िंदगी गुज़ारे गफ़लत मंझि मरी वञूं, ईअं न थिए। असांजे ॻोठ मंझां जॾहिं को बि जनाज़ो निकितो आहे, असां पंहिंजी अखियुनि सां जवान मौत ॾिठी आहे, त हाणे घटि में घटि हिन मंझां इबरत वठी करे ख़ुदा जे दरबार ते अचूं।
अॼु ही जनाज़ो आहे सुभाणे असांजो जनाज़ो हूंदो अल्लाह अॼु ही लेटियल आहे सुभाणे असीं लेटियल हूंदासीं अॼु हिन जे लाइ कान थी आहिनि सुभाणे असांजे लाइ हूंदा अॼु हिन खे क़ब्रिस्तान में खयो पियो वञे सुभाणे असीं ईंदासीं अॼु हिन खे क़बर में लाथो पियो वञे सुभाणे असीं क़बर जे अंदरि लहंदासीं अॼु हिन सां गॾु हिन जा अमल सुभाणे असां सां गॾु असांजा अमल हूंदा असांजूं इबादतूं असां सां गॾु हूंदियूं जेकॾहिं कयूं हूंदियूं त ख़ुदा जी दहलीज़ से अचो ख़ुदा जी दहलीज़ से अचो हदीस मुबारका जो मफ़हूम आहे बानू हिकिड़ो क़दम रब जी तरफ़ वधाए तो रब जी रहमत 10 क़दम वधी उन वटि थी अचे बानू 10 क़दम वधाए रब जी रहमत 100 क़दम वधाए थी अचे बानू जेकॾहिं हली रब जी रहमत वटि अचे रब जी रहमत ढोड़ंदी उन वटि थी अचे असीं अचूं त सही असीं पंहिंजे रब खे पुकारियूं त सही रब जी रहमत असांजे लाइ असांजी मुंतज़िर आहे रब जी रहमत असीं अचूं पंहिंजे रब जी बारगाह में तौबा करियूं जेतिरा गुनाह थिया अॼु खां पोइ अहद करियूं त इंशाअल्लाह असांजी ज़िंदगी सुन्नतनि जे मुताबिक़ गुज़रंदी अॼु अहद करियूं पको त इंशाअल्लाह अॼु खां पोइ असांजी का बि नमाज़ कज़ा कोन थींदी नमाज़ मिठड़े महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी अखियुनि जी थधाण जोइलत कुर्रतु ऐनी फी सलाह मुंहिंजी अखि जी थधाण नमाज़ जे अंदरि आहे असांजे प्यारे नबी जी अखि जी थधाण नमाज़ में हुजे असीं नमाज़ खे तर्क करियूं असीं कहिड़ा उम्मती आहियूं प्यारे महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुहिणी सुहारी शरीफ़ ॾाढ़ी इन खे तर्क करियूं असीं कहिड़ा उम्मती आहियूं